कबूला वा रद्द न थींदी आ टिनि माण्हुनि जी दुआ टिनि माण्हुनि जी दुआ रद्द न थींदी आ हिकिड़ो मज़लूम जी दुआ जैसा जुल्म थियो आ वो मज़लूम जेॾी महिल रड़ कंदो आ उन जी दाह अल्लाह जे अर्श खे लुटी चई आ मज़लूम जी दुआ रद्द न थींदी आ ऐं ॿियो पीउ मां जी दुआ पंहिंजे बच्चे जे हक़ में पंहिंजे बच्चन पंहिंजे औलाद जे लाइ जेॾी महिल अबो बुकड़ो खणी दुआ थो घुरे अल्लाह इहा दुआ रद्द न कंदो यकीनन इहा दुआ अल्लाह वटि क़बूल पवंदी आहे जेॾी महिल दुआ घुरंदा कयो त पंहिंजे बच्चन जे लाइ बि ज़रूर दुआ घुरो पंहिंजे अबे अमड़ जे लाइ बि दुआ ज़रूर घुरो कीअं दुआ घुरंदो रब दुआ क़ुरान में तो सेखारे रब जअलनी मुक़ीम सलात ए मुंहिंजा मौला मूंखे निमाज़ जो पाबंद बणाए निमाज़ी बणाए पक्को निमाज़ी बणाए निमाज़ जी दुआ घुरो त अल्लाह निमाज़ जी तौफ़ीक़ ॾे छो त निमाज़ मोमिन जी निशानी आहे काफ़िर ऐं मुस्लमान जे विच में फ़र्क़ करण वारी शइ निमाज़ आहे कार्यो आहे भील आहे कोली आहे हे मेघवाड़ आहे हे मुसलमान फ़र्क़ आहे निमाज़ जो मेघवाड़ निमाज़ कोन पढ़ंदो कोली निमाज़ कोन पढ़ंदो भील निमाज़ कोन पढ़ंदो पर जेको मुसलमान आहे उहो निमाज़ पढ़ंदो आहे जेकॾहिं भील बि निमाज़ न पढ़े मुसलमान सदाए उहो बि निमाज़ न पढ़े त पोइ भील में हिन में फ़र्क़ु कहिड़ो भाई फरमाइनि था मुसलमान ऐं काफ़िर जे विच में संधे करण वारी शइ निमाज़ निमाज़ क़ाइम कयो ए मोमिन निमाज़ मौला जो फर्ज़ आहे निमाज़ रहमत निमाज़ बरकत निमाज़ लाईंदी कर्ज़ आहे छाता ते नमाज़ पढ़बी केड़ा केड़ा नमाज़ पढ़दा बदे बदे सियारो यो गुज़री हाणे छोड़ा कटो सियारे गुज़रिया टिजो मंगिया न मता सीउ लगे सीउ वियो चो नमाज़ पढ़ंदासी हथ मथे करे चो नमाज़ मां वरी पुछंदुसि हाफ़िज़ को मस्जिद में नमाज़ी वधिया आहिनि या घटि आहिनि पढ़ंदो न चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह